पीपी सिंध जे जनरल सेक्रेटरी ऐं वॾे वज़ीर जे मीडिया कोऑर्डिनेटर ताज हैदर चयो आहे त बख़्तावर भुट्टो ज़रदारी फाउंडेशन पारां गॾु कयल डोनेशन मां ॿोॾि मुतासिरनि लाइ नवां घर तामीर कया पिया वञनि। शहदादकोट जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुतासिरनि लाइ ठहंदड़ नवनि घरनि जे मुआइने दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे ताज हैदर चयो त पहिरीं मरहले में 200 घर सरसो जी मदद सां ठाहिया पिया वञनि, जिन जी छित ते पीपी जे झंडे जो रंग ॾिनो वेंदो। हुन चयो त हुकूमत मुफ़ाहमत जी पॉलिसी ते अमल कंदे अवाम जी ख़िदमत करे रही आहे। पीपी वॾी पार्टी आहे ऐं वॾनि ते हमला थींदा रहंदा आहिनि। होॾांहुं ताज हैदर जे दौरे दौरान कुबे सईद खान ऐं भरपासे जे ॿोॾि मुतासिरनि सरसो अमलदार सईद बुलेदी जी करप्शन ख़िलाफ़ ताज हैदर जी गाॾी जो घेराव कंदे धरणो हयो ऐं सईद बुलेदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते कामरेड ईसा मक्सी, अब्दुल सत्तार मक्सी ऐं ॿियनि पीपी अॻवान ताज हैदर ऐं मीडिया आॾो धाईंदे चयो त सरसो अमलदार मुतासिरनि लाइ आयल इमदादी सामान हड़प करे छॾियो आहे। सरसो वारनि जो राशन कार्ड बि मौजूदु आहे पर सामान नाहे ॾिनो वियो। पीपी अॻवान ताज हैदर ऐं DCO ॿोॾि मुतासिरनि खे सरसो इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़त्म करायो।